मीरपुर माथे भरपासे जे ॻोठनि में PPMN सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो फर्ज़ंद म्यूनिसिपल कमेटी तालका चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद ख़ान लुंड उज़र खां जो सिलसिलो जारी करे छॾियो। ख़बर मूजिब PPMN सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो फर्ज़ंद म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद ख़ान लुंड ॻोठ चक गुलशाह में अब्दुल अज़ीज़ कोराई जी वालिदा जी वफ़ात ते वारिसनि सां ताज़ियत कई। ॻोठ सैयदपुर शरीफ़ में सैयद मुजाहिद हुसैन शाह जी वफ़ात ते वारिसनि सां ताज़ियत कई। ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॻोठनि में ताज़ियतूं कयूं। म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर मीर शहबाज अहमद ख़ान लुंड सां गॾु UC चेयरमैन सालिह हुसैन लाशारी, गुलशेर अहमद ख़ान बोज़दार, अब्दुल रज़ाक ख़ान बोज़दार, साजिद हुसैन टांवरी, UC चेयरमैन इस्लाम ख़ान बोज़दार, ताज मोहम्मद कोलाची, अब्दुल सलाम लुंड, समंदर ख़ान भयो, निसार अहमद कोलोड़ो ऐं ॿिया केतिरा ई मुख़्तलिफ़ क़ौमनि जा मोअज़्ज़िज़ माण्हू गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची